सिंध एक्सीलेंस स्कूल पिरियालो में सकाफ़ती प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। टाइम न्यूज़ रोज़ानो पंहिंजी अख़बार जे सॾे ते इंतिहा पसंद खां आजी सिंध जे मौज़ू तहत ही एकता प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जेको सिंध जे सकाफ़ती ऐं तारीख़ी वरिसे खे उजागर करण लाइ तरतीब ॾिनो वियो। प्रोग्राम दौरान शागिर्दनि तोड़े उस्तादनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती हिसाब सां प्रोग्राम रखियो वियो आहे सिंध एक्सीलेंस स्कूल ऑफ एजुकेशन पिरियालो में, जंहिंमें असांजी नई जनरेशन खे ख़बर पवे त सिंध असांजी पुराणी आहे या असांजी टोपी ऐं अजरक तमामु बहितरीनु पुराणी रवायत आहे असांजी। उन में असांजा छोकिरा स्टूडेंट्स आहिनि जिन हिसो वरितो, काफ़ी प्रोग्राम सुठो थियो ऐं सुठो हाणे अञा जारी आहे, जंहिंमें टेबलो ते तकरीरां थियूं, उन्हनि में काफ़ी छोकिरनि डांस कई आहे, जंहिंमें सुठा बहितरीनु गाना चया आहिनि ऐं हमेशह लाइ असांजी जारी रहंदी। असांजे सिंध सकाफ़त जे हवाले सां असां ही प्रोग्राम जेको आहे सो स्कूल में हर साल कराईंदा आया आहियूं ऐं हिन जो ख़ासि मक़सदु इहो ई आहे त असां पंहिंजे इदारे में पढ़ंदड़ तालिब इल्म खे पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां उन्हनि खे उन्हनि जी तारीख़ जे हवाले सां असां ॿारनि खे ही जो आहे प्रोग्राम इवेंट कराईंदा आहियूं त ताकी असांजा जेकी ही नई जनरेशन आहे इन्हनि खे असांजी सकाफ़त जे बारे में इल्मु हुजे त असांजी सकाफ़त केतिरी अज़ीम आहे, असांजी सकाफ़त तमामु घणी पुराणी आहे। इन इदारनि जे ज़रिए ई असां पंहिंजे नओं नस्ल जेकी न्यू जनरेशन आहे इन्हनि खे असां पंहिंजे सकाफ़त इन्हनि इवेंट्स जे ज़रिए ई असां उन्हनि खे जेको आहे सो अवेयर कराए सघूं था, उन्हनि खे इंफॉर्म कंदा आहियूं त असांजी सकाफ़त तमामु अज़ीम आहे ऐं तमामु सकाफ़तुनि खां बहितरीन में बहितरीनु असांजी सकाफ़त आहे छो जो हिते काफ़ी दरवेश सूफ़ी ऐं अलाह जा वली हिन धरतीअ ते रहिया आहिनि। इन हवाले सां असां ही इवेंट कराईंदा त जो जेको ही ॾियारो मल्हायो वियो आहे इहो हिकिड़े बहितरीनु अंदाज़ में सिंध एक्सीलेंस स्कूल ऑफ एजुकेशन में मल्हायो वियो आहे। सिंध जी सकाफ़त जो ॾियारो जेको ॿधी एके ऐं इतिहाद जो दर्स ॾिए थो ऐं जेके सिंधु दरिया ते शकेनाल ठहनि था इन्हनि जे ख़िलाफ़ु असां हर हिकु ॿार खे जेको आहे एडवाइस ॾींदासीं त इन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे, हर हिकु स्कूल में आवाज़ उथारे। मानूर ऐं अॼु असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे ऐं असां वॾो स्कूल में प्रोग्राम करे रहिया आहियूं। ऐं मां सिंध एक्सीलेंस स्कूल ऑफ पिरियालो जो शागिर्दु आहियां। असांखे सिंध धरतीअ सां प्यार आहे, इन जे ई करे असां अॼोको ई प्रोग्राम मल्हायूं था ऐं इन में असांजा कुझु उस्ताद बि असांजी मदद कंदा आहिनि। मां सिंध एक्सीलेंस स्कूल ऑफ एजुकेशन जी शागिर्दाणी आहियां। मां तमामु ख़ुशि आहियां त असांजे स्कूल में वॾो प्रोग्राम थियो। दरिया ते शके नाल नामन जो सिंधु दरिया ते शाके नाल नामन जो सिंधु दरिया ते शाके नाल नामन